घंवर जे गरीबाबाद कॉलोनी में 3 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियल नारी जे पीरसन अमड़ आंदूभाई शगन खेमशी सोमजी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो 3 ॾींहं अॻु असांजी नाबालिग नारी हपी खे दिलीप कोहली ज़बरदस्ती अगवा करे खणी वियो ऐं बाद में वाक़े खे प्यार जे परणे जो रंग ॾिनो वियो। हुननि चयो त असां थाणे ते वियासीं त पुलिस चयो असां तव्हांजी नारी खे फैमिली कोर्ट मासली मोकिलियो आहे। उन खां पोइ उहो ॿुधायो वियो त नारी कोर्ट में शादी करे छॾी आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार जी माउ दिमाग़ कुलण ऐं संदसि पुटनि असांजे घर भातियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं धमकियूं ॾिनियूं। हुननि बस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी जांच करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे।